अठी शइ ज़ुबान जे गुनाहनि मां आहे लानत करणु, ऐं 9 गुनाह आहे राग, शेरो शाइरी, थोरे घणे ते लानत हुजेसि। इहो वरी मायुनि में घणो हूंदो आहे। पोइ लानत चाहे इंसान ते हुजे, चाहे हैवान ते हुजे, ढोर ते हुजे, चाहे कंहिं बेसाही शइ ते कजे, लानत हराम आहे। तव्हांखे ॿुधायां न, इहो वरी ख़ुशूसन मायुनि में घणो आहे। उन वटि हिकिड़े सां त ड्रव ई कोन थींदो न, चवंदियूं लख लानत अथई। लानत कंहिं ते करणी न आहे। बाक़ी तफ़सील आहे, वधीक उलमा सां वेहो त कहिड़ी कहिड़ी लानत जाइज़ आहे, शख़्सी तौर ते त नाजाइज़ आहे बिल्कुलु। बाक़ी कहिड़े फरीक़ ते बिना शख़्स जे ज़िक्र जे जाइज़ आहे, उहो उलमा खां पुछी सघो था। गुनाह ज़ुबान जे गुनाहनि मां इहो बि गुनाह आहे। ऐं 9 गुनाह आहे राग, शेरो शाइरी। कंहिं हद ताईं शेरो शाइरी जाइज़ आहे, ठीकु आहे। जेकॾहिं मदह आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी या अलाह जी तौहीद ऐं वाखाण आहे, ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं ग़लति आहे त पोइ इहे ज़ुबान जे गुनाहनि में शामिल आहे। वश्शुअराउ यत्तबिहुमुल गावून। ऐं अहिड़ी तरह राग, गाना, किन किन जी आदत हूंदी आहे पढ़ंदा वञूं, उन खां सुठो न आहे त को वज़ीफ़ो, को ज़िक्र अलाह तबारक व तआला जो कंदा हलूं, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अल अज़ीम कंदा हलूं। आहे त ज़ुबान खे हेरणु। इहो बि तव्हांखे थोरो यादि ॾियारींदो हलां त ही मां उहे थो ज़ुबान जूं जा गुनाह ऐं ॻाल्हियूं ॿुधायां जेके तलफ़ुज़ सां तालुक़ रखनि था, पर बिना तलफ़ुज़ जे बि ज़ुबान खां गुनाह सरज़द थियनि था, उहे अलॻि आहिनि। अञा तंहिं करे हदीस में तव्हांखे उस्तादनि ॿुधायो हूंदो त अल मुस्लिमु मन सलिम अल मुमिनु या अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही आहे। मुस्लिम या मोमिन उहो आहे जंहिंजे ज़ुबान खां मोमिन महफ़ूज़ रहनि, ज़ुबान खां ऐं हथ खां। ईअं न चई त मन सलिम अल मुस्लिमून मिन कलामिही, न चई मिन लिसानिही सां ईज़ा और बिना तकल्लुम के ॿार कढी, हीअं करे उन जे तज़लील कई, कुझु ॻाल्हाए बिन त ॿिए जी तज़लील थी, तहकीर थी, इहो बि ज़ुबान सां थियो। बहरहाल उन खे त अञा ॻाल्हायूं कोन था, हीअ रुॻो ज़ुबान जे तलफ़ुज़ सां जेके वाबस्ता आहिनि ॾोह।